हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव फैक्स चैनल ते भलीकार। उमेद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त काफ़ी दोस्तनि जेको आहे उहो कमेंट्स में चयो आहे त सर सिंधी ग्रामर में तव्हां ज़मान ते बि कुझु ॿुधायो। सो उन हवाले सां मूं कोशिशि कई आहे त अॼु ज़मान जी हिकिड़ी तारीफ़ी लेक्चर जेको आहे हिकिड़ो तारीफ़ी लेक्चर जेको आहे तव्हांजे आॾो पेश कयां। सो अॼु पाण हिन लेक्चर में पढ़ंदासीं त ज़मान छा हूंदो आहे ऐं ज़मान जा कुल दर्जा घणा आहिनि ऐं इंशाल्लाह इहो पंहिंजो तारीफ़ी क्लास हूंदो ज़मान जे हवाले सां ऐं ईंदड़ जेके लेक्चर हूंदा उनमें वधीक असीं तफ़सील सां पढ़ंदासीं। जेकॾहिं तव्हां मां को हिन चैनल ते नओं आहे जंहिंखे ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि जी ख़बर न आहे त सिंधी ग्रामर में ॻाल्हाइण जा घणा लफ़्ज़ आहिनि त वीडियोज़ मूं डिस्क्रिप्शन में जेको आहे उन्हनि जा लिंक वीडियोज़ जा ॾिना आहिनि उन्हनि ते वञी करे हू जेको आहे पोयां जेके लेक्चर आहिनि उहो ॾिसी सघे थो। जेकॾहिं उहो उनखे न ॾिसंदो या उनखे न सम्झंदो तेसीं ताईं ही वीडियो जेको आहे उनजे लाइ लाभार्थी न थींदी। सो बग़ैर कंहिं देरि जे हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। त ज़मान जेको आहे उनजी माना आहे वक़्तु या टाइम, जंहिंखे इंग्लिश में जेको आहे टेंस चयो वञे थो। ज़मान छा हूंदो आहे ऐं ज़मान जेको आहे उनखे कीअं जेको आहे पेश कजे थो त कीअं ख़बर पए त ही कहिड़ो ज़मान आहे। त पहिरीं सभ खां पहिरीं असांखे सम्झणु खपंदो त ज़मान जंहिंखे वक़्तु चयो वेंदो आहे जेको जुमिले में कम जे वक़्त जी निशानदही कंदो आहे या वक़्त खे ज़ाहिर कंदो आहे त उनखे असीं ज़मान चवंदा आहियूं। मिसाल तौरु को फ़ेल थियो, को अमल थियो, पर कहिड़े वक़्त में थियो इहो असांखे ख़बर पवंदी आहे ज़मान में। सो ज़मान जा कुल 3 अहम क़िस्म आहिनि या ईअं खणी चऊं त कुल 3 अहम दर्जा आहिनि वक़्त जा। हिकिड़ो ज़मान हाल, माना हाल में जेको वक़्त में हलंदड़ वक़्त में जेको कमु थिए या हाल में जेको कमु थिए या मौजूदा वक़्त में जेको कमु थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल 3 अहम दर्जा या चऊं 3 अहम क़िस्म आहिनि। पोइ इन्हनि में वरी मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि ज़मान हाल जा जेके क़िस्म उहे बयानु कया वेंदा, ज़मान माज़ी जा क़िस्म उहे बयानु कया वेंदा ऐं ज़मान मुस्तक़बिल जा जेके क़िस्म आहिनि उहे बि इंशाल्लाह ईंदड़ वीडियोज़ में आउं सीक्वेंस में हिकिड़ी तरतीब में जेको आहे उहो जारी कंदुसि। जीअं ज़मान हाल अॼु पाण पढ़ंदासीं ऐं ज़मान माज़ी ज़मान मुस्तक़बिल इन्हनि जो जेको मथाछिरो आहे उनखे असीं ॾिसंदासीं त इहो छा आहे ऐं इंशाल्लाह ऐं उनजा जेके अहम क़िस्म आहिनि उन्हनि जे बारे में मिसालनि समेत पढ़ंदासीं। तंहिंखां पोइ वक़्तनि ब वक़्तु आउं वीडियो अपलोड कंदो रहंदुसि जंहिंमें तव्हांखे जेको आहे ज़मान जेको आहिनि उन्हनि जी पूरी तव्हांखे पिरोड़ पवंदी। सो ज़मान जा जेके कुल 3 क़िस्म आहिनि ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल। हाणे अचूं था त ज़मान हाल छाखे चइबो आहे। अहिड़ो ज़मान जेको हलंदड़ वक़्त जी माना ज़ाहिर करे या हाल मौजूदा वक़्त में थींदड़ अमल खे ज़ाहिर करे त उनखे असीं ज़मान हाल चवंदा आहियूं। हाल लफ़्ज़ सां ई असांखे जेका आहे उहा ख़बर पइजी थी वञे या रोज़मर्रा जी ज़िंदगी जा जेके अमल आहिनि उन्हनि खे बि जेको आहे असीं ज़मान हाल में इस्तेमालु कंदा आहियूं या अहिड़नि अमल खे या अहिड़नि फ़ेल खे असीं ज़मान हाल चई सघूं था। मिसाल तौरु सभई शागिर्द ताड़ियूं वॼाइनि था। हाणे इहो मौजूदा लम्हे में थिए पियो, मौजूदा वक़्त में थिए पियो। अॼु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे त इहे सभु जा आहिनि ज़मान हाल जा क़िस्म आहिनि मिसाल आहिनि। तंहिंखां पोइ ज़मान माज़ी अहिड़ो ज़मान जेको गुज़िरियल वक़्त जी माना ज़ाहिर करे या जेको वक़्तु गुज़री वियो हुजे या पोएं वक़्त में थींदड़ अमल खे ज़ाहिर करे त असीं उनखे चवंदासीं त ज़मान माज़ी आहे। माज़ी हू बि जेको आहे चवंदा आहिनि त माज़ी जा क़िसा, माज़ी माना जेको गुज़िरियल वक़्तु हुजे उनखे असीं माज़ी चवंदा आहियूं, जेको वक़्तु गुज़री वियो हुजे। हाणे हिन जो मिसाल ॾिसंदासीं, सभई शागिर्द ताड़ियूं वॼाईंदा हुआ। हाणे हुआ माना माज़ी जी ॻाल्हि करे पियो। काल्ह सिंधी सकाफ़त जो ॾींहुं हो माना वक़्तु गुज़री वियो। त अहिड़ा जेके जुमिला आहिनि जंहिंमें असांखे माज़ी जेको आहे उहो बयानु थिए त उनखे असीं चवंदासीं त ज़मान माज़ी आहे। तंहिंखां पोइ ज़मान मुस्तक़बिल अहिड़ो ज़मान जेको ईंदड़ वक़्त जी माना ज़ाहिर करे या थियण वारे वक़्त में या थियण वारे वक़्त में थींदड़ अमल खे ज़ाहिर करे, माना जेको हाणे ईंदो, माना मुस्तक़बिल ॾांहुं जेको आहे इशारो करे या अॻकथी ज़ाहिर करे त उनखे असीं चवंदासीं त ज़मान मुस्तक़बिल आहे। मिसाल तौरु सभई शागिर्द ताड़ियूं वॼाईंदा
या सुभाणे सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो वेंदो। हाणे जेको मुस्तक़बिल में जेको माना जेको ज़ाहिर करे ज़मानो उनखे असीं चवंदासीं ज़माने मुस्तक़बिल, जेको वक़्तु हाणे अचे या अचण वारो हुजे। सो मूंखे उमेद आहे त ही वीडियो अव्हां जे लाइ मददगार साबित थी हूंदी, जंहिंमें तव्हां ज़मान जा जेको मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो, उन्हनि खे सम्झो हूंदो। ऐं इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में जेका ज़माना हाल ऐं उन जा जेके क़िस्म आहिनि उहो आउं बयानु कंदुसि। सो मिलूं था वरी कंहिं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।